IPS Bagan Online Learning, a project of Ghulam Azam. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 में सिखंदासीं इफ फार्मूला यानी इफ फंक्शन। त हुन जो इस्तेमालु कीअं थींदो आहे ऐं असां हिन जी मदद सां अॼु पास फेल जी मार्कशीट ठाहींदासीं यानी पास फेल। अचो उन जे लाइ सभ खां पहिरीं असां हिते लिखंदासीं सब्जेक्ट। सब्जेक्ट खां पोइ असां लिखंदासीं टेस्ट 1 टेस्ट 2 पेपर 1 पेपर 2 टोटल ऐं एवरेज। उन खां पोइ असां पास या फेल कंदासीं। ठीकु, हाणे असांजो सब्जेक्ट हिते ॾींदासीं त सब्जेक्ट कहिड़ो आहे। मिसाल तौरु सब्जेक्ट आहे वर्ड, माइक्रोसॉफ्ट वर्ड। पहिरीं टेस्ट में मार्कूं आयूं आहिनि फॉर सपोज़ 30, ॿी टेस्ट में 80, पेपर 1 में 90, पेपर 2 में 100। इनखे असां टोटल कंदासीं त टोटल मार्कूं घणी खयूं आहिनि वर्ड में। उनजे लाइ बराबरि सम जो फार्मूला यूज़ कंदासीं यानी बराबरि सम लेफ्ट ब्रैकेट रेंज सिलेक्ट कंदासीं। हिकु ई रो में आहे D5 खां वेंदे E5 ताईं, ब्रैकेट बंदि, एंटर। घणी बिचियूं टोटल मार्कूं 300। हाणे असां एवरेज में हिनजी एवरेज कढंदासीं। एवरेज कढण जे लाइ असां एवरेज जो फार्मूलो लॻाईंदासीं, उहो आहे बराबरि एवरेज। बराबरि एवरेज लेफ्ट ब्रैकेट ॾेई करे वरी असां मार्कूं सिर्फ़ु खणंदासीं जेकी टेस्ट ऐं पेपर में ॾिनियूं उन्हनि खे सिलेक्ट कंदासीं उन रेंज ताईं। हिन टोटल खे हरगिज़ बि सिलेक्ट न कंदासीं, छो जो हीअ सभु मार्कूं अची टोटल थियनि थियूं ऐं एवरेज हमेशह ऑब्टेंड मार्क्स ते मुश्तमिल हूंदो आहे। ब्रैकेट बंदि, एंटर। D5 खां वेंदे E5 ताईं। हाणे एंटर खे प्रेस कयो। एवरेज बीठी 75। जेकॾहिं असांजी हिते मार्कूं हुजनि 90 त असांजी एवरेज चढ़ी अचे 92। जेकॾहिं 100 थिए त असांजी एवरेज हुन मुताबिक़ ठहे। ठीकु, असांजे हिते मार्कूं आहिनि 30 त 50 फॉर सपोज़ 70 एवरेज बीठी। हाणे असां 77.5 एवरेज। हाणे अचो त असां हिनखे पास ऐं फेल कयूं, यानी पास थो थिए या फेल थो थिए। हुनजे लाइ असां इफ़ जो फार्मूला इस्तेमालु कंदासीं। अचो बराबरि इफ़, पोइ असां लेफ्ट ब्रैकेट ॾींदासीं। हाणे असां ॾिसंदासीं त लॉजिकल टेस्ट जेका आहे वैल्यू जेको आहे उहो केतिरो आहे, यानी उहो असां ॾिसंदासीं त वैल्यू छा में पियो आहे, कॉलम जी यानी एवरेज जो वैल्यू पियो आहे कॉलम जी, रो नंबर 5। हिनखे असां सिलेक्ट कयूं, G5 अची वियो। हाणे असां हिन में ॾिसंदासीं त माना हिन में मार्कूं केतिरियूं पियूं आहिनि, हुनजे मुताबिक़ हुनखे पास कयूं या न कयूं। हाणे असां हिते ॾींदासीं जेकॾहिं ग्रेटर देन बराबरि, जेकॾहिं हिते असांजी एवरेज 50 या 50 खां मथे आहे, 50 या 50 खां मथे आहे त कामा डबल कोटेशन उहो थिए पास। ऐं जेकॾहिं वैल्यू 50 खां घटि आहे त उहो फेल थिए। उनजे लाइ असां लॻाईंदासीं डबल कोटेशन कामा डबल कोटेशन अदरवाइज़ फेल। हिन जो मतिलबु आहे न त फेल, डबल कोटेशन कामा वरी डबल कोटेशन, इहा उदाहरण कंदी आहे अदरवाइज़, न त ॿियो वैल्यू जेको बीहे उहो बीहे फेल। ब्रैकेट बंदि, डबल कोटेशन ब्रैकेट बंदि, एंटर कंदासीं। हीअ असांजो पास बीठो। हाणे अचो त हिन फार्मूला खे वधीक थोरो सम्झूं फार्मूला बार में। हाणे हीअ G5 जेको आहे इहो ज़ाहिर थो करे हिन सेल खे। हीअ सेल आहे G5 जंहिंमें असांजी एवरेज जो वैल्यू पियो आहे 77.5। हीअ फार्मूलो सॼो मुश्तमिल इन ते आहे। हाणे हिते ॿुधाए थो हीअ जेका निशान आहे तीर वारी साॼे पासे, इहो ॿुधाए थो माना ग्रेटर देन जो मतिलबु इहो आहे त माना खां वधीक हुजे। छा खां वधीक हुजे? 50 खां वधीक। जेकॾहिं 50 खां वधीक वैल्यू बीहे त उहो
पास थिए। ऐं वरी जेकी ही बराबरि जी निशानी अचे थी, छाजी बराबरि जी हीअ निशानी, त ही बराबरि जी निशानी जेका आहे इहा ॿुधाए थी त 50 जे बराबरि हुजे वैल्यू एवरेज जो त बि पास थिए। जेकॾहिं इन खां वैल्यू घटि थिए त उनजो मतिलबु आहे ही डबल कोटेशन कमा डबल कोटेशन, यानी न त फेल थिए। उहो एंटर कंदासीं त असांजो हिते पास आहे, छो जो वैल्यू 50 खां मथे आहे। हाणे वैल्यू खे घटायूं, वैल्यू हिते थोरो वधाए ॾिसूं। वैल्यू आहे 50, वैल्यू था कयूंसि 78, फेल। जेकॾहिं असां हिन जी मार्कूं वधायूं था, वैल्यू हिन जो बीहे थो 78.5 त पास थी वियो। अहिड़े हिसाब सां असां एक्सेल 50, 100 हिन खे असां टोटल कंदासीं, कंट्रोल डी हणंदासीं त सम्झो फार्मूला मथां हेठि फिल थी वेंदो। अहिड़े हिसाब सां असां हिन खे फिल कंदासीं, हिन खे फिल कंदासीं, तकिड़ो कमु कंदा। हीअ 87 आहे, पास आहे। वैल्यू असां जेको ॾिनो आहे उहो यादि रहे त वैल्यू असां चेंज कयोसीं, हिन खे सेट कयूं, 50 ते रखियो हुयोसीं, 50 ठीकु। पावर पॉइंट जो 100 असांखे टोटल करणियूं, फिल डाउन कंदासीं, फिल थी वियो, पास पास। ऐं जेकॾहिं हिन जी मार्किंग असां 3 कंदा हलूं त एवरेज अची 47 ॾीठी। पासिंग एवरेज जेका आहे उहा आहे 50। सो असांजो ईंदड़ वीडियो माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो ॾिसण न विसारींदा, जंहिंमें असां स्टूडेंट प्रोग्रेस रिपोर्ट ठाहिणु सेखारींदासीं ऐं ग्रेड कीअं ॾिबो आहे उहो बि पिणु असां उन में सेखारींदासीं। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।